हाणे हलूं था इलाक़ाई ख़बरुनि जी तरफ़। मिठियाणी ऐं भरपासे में बदअमनी वधण जे करे शहर ऐं आसपास में चोरियुनि ऐं फुरियुनि जो आज़ार वधी वियो आहे। हथियारबंद मिठियाणीअ जे सीनियर सहाफ़ी ज़वार हुसैन चांडियो खां हथियारनि जे ज़ोर ते सीडी मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन ऐं 35,000 रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। मुतासिर सीनियर सहाफ़ी ॿुधायो त नौशरो फ़िरोज़ खां वापसि मिठियाणी अची रहियो हुअसि त ॻोठ मोहम्मद इस्माइल कोरेजो वटां फोरू फुर करे फ़रार थी विया। होॾां शहर जे सुञाण धुरिन समेत सियासी समाजी शख़्सियतुनि पारां वाक़े जी मज़म्मत कंदे एसएसपी नौशरो फ़िरोज़ खां मुतालबो कयो आहे त सहाफ़ी खां पुरथियल शयूं वापसि करायूं वञनि। थारूशाही भरपासे वारनि इलाइक़नि दरबेलो, भूटी, मञठ, दिलीपोटा ऐं मोलहड़ मां मंशियात जो ख़ात्मो न अची सघियो आहे। चर्स, अफ़ीम, हीरोइन, विस्की, कचो ठरो, भंग समेत ॿियनि केतिरनि ई क़िस्मनि जी मंशियात सरेआम विकिरो थियण लॻी आहे। मंशियात जे आज़ार सबबि नौजवान नसल ऐं केतिरा ई ज़िम्मेवार माण्हू बि नशे जा आदी बणिजी पंहिंजे घर भातियुनि जे लाइ आज़ार बणिजी रहिया आहिनि। शहर जी सुञाण धुरिन तोड़े मज़हबी जमायतुनि पारां IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं सेशन जज नौशरो फ़िरोज़ खां मुतालबो कयो आहे त मंशियात ख़िलाफ़ एक्शन वठी वॾी सतह ते कार्रवाई कराए नौजवान नसल ऐं आम माण्हुनि खे नशे खां बचाए वञे। दड़ो में पुराणी ज़मीन जे तकरार तां ख़ासखेली बिरादरी ऐं परिहाड़ बिरादरीअ में झेड़ो थी पियो, जंहिं ते फायरिंग सबबि ख़ासखेली बिरादरीअ जा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन में 2 ॼणनि पोढ़ो ख़ासखेली ऐं मोहम्मद अल रहीम ख़ासखेलीअ खे घंटी जोगी हालत में इस्पताल नियो वियो। पुलिस जो वाक़े बाबति चवणु आहे त धुरिन में झेड़े जी जांच करे रहिया आहियूं। जीअं धुरियूं साम्हूं आयूं त वधीक कार्रवाई कई वेंदी। गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल सेठार जा तक़रीबन 2 करोड़ रुपयनि जी बजट सां नए सिर ॿीहर तामीर थियण बावजूदि ॻोठाणनि कम खे बहितर तरीक़े सां कराइण जो मुतालबो कयो आहे। गुज़िरियल साल बरसाति खां अॻु करोड़े रुपयनि जी लागत सां तामीर कयल बिल्डिंग धमाके सां किरी पई हुई, जंहिं जूं मीडिया में ख़बरूं शाया थियण बैदि हाई कोर्ट सिंध नोटिस वरितो ऐं तालीम खाते जे अमलदारनि खे छंड पटी, जंहिं बैदि तालीम खाते पारां ॿीहर नए सिर बिल्डिंग तामीर करण जो ठेको पिणु मंज़ूर करे स्कूल जो कमु शुरू कयो वियो आहे। स्कूल जे ॿीहर बिल्डिंग शुरू थियण खां पोइ ॻोठाणनि ऐं सुञाण धुरिन तालीम खाते खां मुतालबो कयो आहे त हलंदड़ स्कूल जे कम जी निगरानी करे स्कूल जी बिल्डिंग में मटीरियल ऐं ॿियनि शयुनि जे ग़लति इस्तेमाल खे रोकियो वञे। काज़ीमत शहर में 16 ॾींहं अॻु गोलियूं हणी क़तल कल नदीम सोलंकीअ जे वारिसनि पीरसन अमड़, इमामज़ादी, पीरसन पीउ, भाउ अज़ीम सोलंकी, भेण ज़ुबैदा ऐं ॿियनि मक़तूल नदीम सोलंकीअ जी कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मक़तूल नदीम सोलंकीअ जी अमड़ ऐं भाउ ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे ॿुधायो त नदीम सोलंकी सिरिन जी भठीअ ते मज़दूरी कंदो हो, जंहिंखे 16 ॾींहं अॻु बिरादरीअ जे माण्हुनि सिरिन जे ट्रैक्टर ट्राले ते काज़ी अहमद शहर सरेआम गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो। मक़तूल जे क़तल जी FIR में नामज़द जवाबदार शरीफ़ सोलंकी ऐं अली शेर सरेआम घुमी रहिया आहिनि। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। हिननि चयो त IG सिंध वाक़े जो नोटिस वठी कातिलनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिए। कुबो सईद खान में गैस जे हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शहरनि जो इरशाद कंबू, हाफ़िज़ रिज़वान कंबू, अब्दुल वहीद खोसो जी अॻुवाणीअ में सुई गैस इंजीनियर सदरुद्दीन भुट्टो ख़िलाफ़ शहीद बेनज़ीर चौक वेझो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सुई गैस इंजीनियर सदरुद्दीन भुट्टो ॼाणी वाणी शहदाद कोट खां कुबो सईद खान तरफ़ ईंदड़ गैस पाइप जी मेन लाइन जो वॉल बंदि करे छॾे थो, जंहिं सबबि शहर अंदरि गैस न हुजण करे शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि मुतालबो कयो त शहर मां गैस जी लोड शेडिंग ख़तमु कई वञे। रोहिड़ी वेझो छुहारा मंडी भरिसां बागड़ी बिरादरीअ जे 14 सालनि जी नींगरी खैरपुर फीडर केनाल मां बुॾी वई। करिश्मा धीअ मोहनलाल बागड़ी कपिड़ा धोइण दौरान पेर तिरकण सबबि सिंधु दरिया मां निकिरंदड़ रोहिड़ी खैरपुर फीडर केनाल में बुॾी वई। इतला बावजूदि इंतज़ामिया पारां को बि न पहुतो, जंहिं सबबि वारिस पंहिंजी मदद पाण तहत नींगरीअ जी लाश जी ॻोल्हा करण ते मजबूर आहिनि। हैदराबाद में पीपुल्स पार्टी पारां सचल सरमस्त टाउन ते PP उम्मीदवार अब्दुल जब्बार जतोई वाइस चेयरमैन चूंडिजी वियो। गैर सरकारी नतीजे मूजिबि PP उम्मीदवार अब्दुल जब्बार जतोई 21 वोट खणी कामयाबी माणी, जॾहिं त उन जे साम्हूं PTI उम्मीदवार 5 वोट खणी सघियो। उन मौक़े ते PP जे मेयर हैदराबाद काशिफ शोरो चयो त उमेद आहे त ताज वली ऐं अब्दुल जब्बार जतोई अवाम जी उमीदुनि ते पूरो लही संदन मसइला हल कंदा ऐं टाउन में तरक़ियाती कम कंदा।
जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी ऐं डॉक्टर नियाज़ कालाणी जी घोटकी ज़िले जे दौरे ऐं कामयाब रैलीअ जी ख़ुशीअ में जस्कम ज़िले अॻवान नसरुल्ला कलादी मीर हसन लाशारी ॻोठ जंगल खान घोटो पहुची उस्ताद महबूब घोटो ॾारो ईसन घोटो सां मुलाक़ात करे संदन थोरा मञा ऐं खेनि मुबारकूं ॾींदे चयो त जस्कम कारकुननि अॼु बि बशीर खान कुरैशी सां मुहबत कनि था ऐं हू सिंध जे मसइलनि ते थींदड़ जदोजहद में सदाईं अॻभरा रहिया आहिनि। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ जी ॾिनल एहतजाज वारी कॉल ते सेठारजा प्रेस क्लब चौक ते सूबाई नायब अमीर मुमताज़ हुसैन सेतो जी अॻवानीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे हिन चयो त कराची जे मेयर जी चूंड दौरान 31 चूंडियल मेंबरनि खे ग़ाइब करणु मुल्क जी तारीख़ जो सभ खां अनोखो वाक़ियो आहे। जंहिं अमल खे रद्द कजे थो, हिन चयो त जमायत इस्लामी कराची जी अवाम जे मैंडेट जे हिफ़ाज़त लाइ पाकिस्तान जे आइन में इजाज़त ॾिनल समूरा तरीक़ा इख्तियार कंदी। नाज़रीन, ये हिन वक़्तु ताईं जो इलाक़ाई ख़बरूं वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़।